नाज़रीन, सिंध हुकूमत जे सहकार सां हलंदड़ 1122 सर्विस ज़रिए आवाम जी मदद कई वेंदी। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है राजा असगर सुमरो जी राजा। जी नाज़रीन, कराची में भी रेस्क्यू 1122 जो इफ्तिदा कयो वियो आहे। CM सिंध पारां रेस्क्यू 1122 जो इफ्तिदा जेको कयो वियो आहे। 1122 जेको रेस्क्यू आहे कराची वारनि खे कीअं हेल्प करे थो पियो, अचो त इन बाबति ॼाण वठूं था पिया। इन जो कमु आहे त जिते अल्लाह न करे को अहिड़ो सियाह थी वञे, ज़लज़लो थी वञे, बाहि लॻी वञे, का बिल्डिंग किरी वञे, को हादसो थी वञे, का ट्रेनुनि जो अल्लाह न करे, उन लाइ असीं हरदम तयारु हूंदा आहियूं। कोई कुली असांजी जेको आहे फोर्स असांखे तयारु कयो आहे त हरदम 24 कलाक असीं जेको आहे हिते अलर्ट हूंदा आहियूं। ऐं असांखे कहिड़ी पंहिंजे सेल फोन ते 1122 कॉल कंदो आहे, असीं फ़ौरन उते पहुची वेंदा आहियूं। तो 112 का डिपार्टमेंट जो है वो ऐसा डिपार्टमेंट है कि लोगों को सर्विस प्रोवाइड करता है। जैसे कि कोई समंदर के अंदर कोई हादसा हो जाता है, कोई विक्टिम है जो पानी के अंदर डूब जाता है, तो उसको हम रेस्क्यू करते हैं, उसको पानी से निकालते हैं। उसके अलावा हम कोई बिल्डिंग्स है वो जो कोलैप्स हो जाती है, तो उसके अंदर हम जो शहरी होते हैं हम उसको तलाश करके उसको हम रेस्क्यू करते हैं, उसको हम निकालते हैं। उसके अलावा जैसे कि कोई फायर की एक्सीडेंट हो जाता है या फायर की आग लग जाती है, तो हम उसको जितना हो सकता है हम उसको काबू पाते हैं। अच्छा, कितनी गाड़ियाँ हैं 1122 रेस्क्यू के पास? अभी जो है रेस्क्यू के अंदर हाल ही के अंदर ओपनिंग की है, तो अभी हमारे पास रेस्क्यू व्हीकल जो हैं वो अभी हमारी पेंडिंग के अंदर है, वो कुछ जो है तैयार हो रही हैं। इसके अलावा जो हमारी एम्बुलेंस सर्विस है, वो एम्बुलेंस सर्विस जो है हमारी वो चल रही है। कितने टाइम में अगर एम्बुलेंस सर्विस को कॉल की जाए तो कितने टाइम में पहुंचे? हमारा सर्विस टाइम जो है वो तकरीबन हम कोई भी स्टेशन जो है वो करीब होता है तो 10 मिनट के अंदर वो सर्विस हमें उसको प्रोवाइड करते हैं। 24 कलाक एमरजेंसी हर टाइम तैयार होंदी आहे। जंहिंमहिल बि कोई कॉल कंदो आहे 1122 जे ज़रिए सां असांखे कॉल कंदो आहे, असां उन महिल ई फ़ौरन निकिरी ऐं उते वञी हादसे में पंहिंजी महिनत ऐं ख़िदमत अंजाम कंदा आहियूं। जी नाज़रीन, अवां रेस्क्यू जे अमलदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवण इहो त ख़ुदा न ख़ास्ता कराची में को बि हादसो थिए थो पियो, 10 मिंटनि में हुननि जेको आहे सर्विस, हिननि जेके अमलदार उते पहुची वेंदा आहिनि ऐं अवाम जी मदद कनि था पिया। जी।